अस्सलाम वालेकुम अवां ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद कुरई। ख़बर शामिल कंदासीं सखर मद सालेपट जे ॻोठ ॾखाणो जे मंगनहार बिरादरी तरफ़ां कूड़े कारे जे इल्ज़ाम हेठि क़त्ल थियल औरत जे वारसनि जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ सखर प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते कारे में क़त्ल थियल औरत नज़ीरा जे वारसनि गुलाम सिरवर कुर्बान गुलाम कंबर मंगनहार ऐं ॿियनि चयो आहे त 6 ॾींहं अॻु सालेपट में मुड़ुस अब्दुल मजीद सिपाही अब्दुल रज़ाक ऐं अरबेली सां मिली करे मसमात नज़ीरा खे बिना जवाब कूड़े कारे जे इल्ज़ाम हेठि मक़तूला मथां कुहाड़नि जा वार करे मथे में कुहाड़ियूं हणी क़त्ल करे फरार थी विया। हिननि जो त सालेपट पुलिस खे इतला ॾियण बावजूदि पुलिस को बि तहरीक नाहे वरितो। रिश्वत वठी 3 जवाबदारनि खे क़त्ल केस में शामिल करण बदिरां हिकु जवाबदार मथां केस दाख़िल करे ॿिनि ॼणनि खे आज़ादु कयो वियो आहे। हिननि जो वधीक चवणु हो त जवाबदार बाअसर हुअण करे खेसि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि SSP सखर खां मुतालबो कयो आहे त जवाबदार खे गिरफ़्तार करे खेनि इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।